अंदर रहंदा दे अंदर दिस मिली वेंदे भाई लैण धन्यवाद क्यों और घोड़ो भी ते बधई खूह वट बाबू जी हलियो वियो कुछ कदम भरे अंदर जी पहुतो इठी माण्हू खोड़ बीठा आहिनि पर अॻियों अॻियों गेट ते बाबा बुढ़ा साहिब बीठा हुआ वञी करे चई साईं गुरु नानक जो घर आहे गुरु नानक साहिब किथे आहिनि चयो सतगुरु अंदर आहिनि तुई दर्शन करण आयो चई हा जी अंदर पोतो वारी आई मथे टेकण जी छा ॾिसे जिनको लगाम पकड़ाया हुआ जिनको रस्तो पुछदे हुआ अरे वो तो गुरु नानक पाण हुई तो पाण तख्त ते वेठो आहे जब सतनाम बस भक्ति दाग में अंदर होस ॾिसी करे गुरु साहिब ने न मथो टेके न हथ जोड़े न नमस्कार कई बस चरणन ते किरी पियो एडो रुनो सतगुरु बार बार चवंदा है भाई जी रो न गुरु साहिबन के चई सतगुरु जी आऊं तो तां जो दीदार करना है सिर्फ बोल ॿुधणा है सतगुरु जी ईंदे ईंदे एडो गुनाह थियो एडो पाप थियो मुखो सतगुरु जवाब ॾिनस भाई जी रो न असांजे दर ते जेको भी ईंदो आहे असांजे दर जो इहो नियम आहे असीं उनखे पाण वठण वेंदा आहियूं पाण गुरु साहिब लिखंदा पंहिंजी बाणी में चरण सरन एक पेंडा जाए चल सतगुरु कोट पेंडा आगे होए लेते तभी सिर्फ गुरु जे तरफ एक कदम वधायो सतगुरु ताने करुणे कदम वधाएंगा करुणे बस भाई लहणो चुप न थे एडो रुनो ने एडो रुनो सतगुरु रोइण ॾिसी करे गले सां लगाए उठाए करे चयो ए भाई ना की है नालो छा थे जवाब ॾिनई चे सतगुरु जी ना है लैणा गुरु साहिब खिली कर चयो अरे लैण वाले भी कदी रोंदे ने वठण वारा भी कदी रोंदा आहिनि अरे तुसां लैणा है असी देना है अरे तू वठण वारो आहे असी ॾियण वारा आहियूं गुरु नानक साहिब उन ॾींहुं फ़ैसिलो करे छॾियो कि असांजे अंदर जेका रब जी जोत वसे थी इहा लहणे में टिकाइणी आहे पहिरियों चक्कर गुरु जे दर ते आयो बाबे एड़ी महर करे छॾी पंहिंजे घर जो मालिक बणाए छॾियो 7 साल जी सेवा एड़ो भाग लाथो भाई लहणे जी भाई लहणो उहो पहिरें ॾींहं ते गुरु जो थी वियो जे गुरु रात के ॾींहुं चवे त बि क़बूल आहे ॾींहं खे राति चवे तॾहिं बि क़बूल आहे उस में तपदी उस में जे बाबो चे भाई लहणा बारिश थे थी कपड़ा अंदर कर तॾहिं बि कुछ कोन चवंदो कि बाबो चे थो न मुंहिंजो ही सच आहे बस हुक्म मने और हुक्म एड़ो भाग लाथो ज्ञानी जी मिसालन में काश भाई लहणा जी न अचना न कोई न सुञाणे आ गुरु जी शरण में जॾहिं आया जॾहिं चरणन में किरिया बाबे एड़ी महर कई पूरी कुल कायनात रहंदी दुनिया तक पंहिंजे घर जो मालिक बणाए छॾियो और पूरी दुनिया पई सजदा करे गुरु जे शरण अचण जो केॾो भाग बाबे जी बख़्शिश रहमत सदाई वरसे थी पई तॾहिं करे सतगुरु जी लिखंदा सवे गजी पड़ा